Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. जमायत इस्लाह मुस्लिमीन तरफ़ां मशहूर ओलिया हज़रत साईं सजण साईं जे सालगिरह जे मौक़े ते नसीराबाद में मुफ़्त तिबी कैंप लगाई वई आहे, जंहिंमें शुगर, हेपेटाइटिस बी, हेपेटाइटिस सी, कोलेस्ट्रोल ऐं यूरिक एसिड जूं टेस्टूं वरितियूं वञनि थियूं ऐं उन सां गॾु मरीज़नि खे दवा पिणु ॾिनी वञे थी। इन सिलसिले में हिते जेकी डॉक्टर आया आहिनि ऐं जेकी दवाऊं आंदियूं आहिनि, असीं उन्हनि खां मालूम कंदासीं त हू केतिरनि मरीज़नि खे दवाऊं ॾींदा ऐं कहिड़े कहिड़े क़िस्म जूं दवाऊं ऐं इंस्ट्रूमेंट हुननि वटि मौजूदु आहिनि। अॼु जी कैंप असां पंहिंजे सैयदी व मुर्शिदी महबूब सजण साईं जी आमद जे सिलसिले में 56 सालगिरह जे मुबारक मौक़े ते लॻाई आहे। गेट्स फार्मा जे ताउन सां हिते हेपेटाइटिस बी, सी, शुगर, कोलेस्ट्रोल, यूरिक एसिड जो मुफ़्त फ्री टेस्टूं कयूं था। असां जीअं साईं हीअ जेकी असां कैंप रखी आहे सैयदी मुर्शिदी जे फरमान मुजब उन्हनि जी विलादत जे करे जीअं माण्हुनि में अवेयरनेस अचे, जीअं असां वटि असांजे माहौल में शुगर, ब्लड प्रेशर, यूरिक एसिड ऐं दिलि जी बीमारियूं वधंदियूं थी वञनि, उनखे अवेयरनेस जे लाइ जीअं माण्हुनि में उहा अवेयरनेस अचे ऐं पंहिंजी सिहत जो ख़्यालु करे सघनि ऐं सही नमूने ऐं सही टाइम ते इलाजु कराए सघनि। सजण साईं जे सालगिरह जे मौक़े ते अवाम जी ख़िदमत लाइ हाज़िर थिया आहियूं। जीअं त असां हिते ब्लड शुगर, कोलेस्ट्रोल, हेपेटाइटिस बी, सी ऐं प्लस में यूरिक एसिड जूं टेस्टियूं कयूं था। तक़रीबन असांजो आहे त 300-350 ताईं जेको अरेंजमेंट आहे पेशेंटनि जो स्क्रीनिंग करण जो। उन खां अलावा उहो पेशेंट स्क्रीनिंग कंदासीं, जंहिं बि पेशेंट खे इहा इन मां काई बि बीमारी हूंदी त उनखे असां मेडिसिन बि प्रोवाइड कंदासीं। अवाम जी ख़िदमत कई वञे, इंसानियत जी ख़िदमत कई वञे ऐं हीअ कैंप उन ख़िदमत जो हिकिड़ो ज़रियो आहे। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बुश कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।